बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दरिया न्यूज़ जे प्रोग्राम लाट सां गॾु आहियां हाकिम नसीरानी। नाज़रीन, रमज़ान शरीफ़ जिते इंसानियत जे लाइ बहितरीनु महीनो आहे, उते हिन महीने में हिकु अज़ीम हस्ती जी शहादत पिणु थी, जंहिंखे इल्म जो दर चइजे थो। अॼु रमज़ान शरीफ़ जी फ़ज़ीलत, रमज़ान जे अजर, रहमत ऐं मग़फ़िरत सां गॾोगॾु हज़रत अली जी ज़िंदगी ते ॻाल्हाइण लाइ जंहिं महिमान खे पंहिंजे स्टूडियो में मदऊ कयो आहे, उहो कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। मदरसा जामिअतुर रज़ा जो प्रिंसिपल अलामा साबिर हुसैन अल हुसैनी साहब खे पंहिंजे प्रोग्राम में भलीकार चवंदो। इंतिहाई शुक्रगुज़ार आहियूं साईं हाकिम अली नसीरानी साहब, जन जा तव्हां असांखे घुरायो ऐं हीअ असांखे मौक़ो ॾिनो जो असां हिकु तव्हांजे हिन न्यूज़ जे थ्रू ऐं असां हिकिड़ो पैगाम अॻिते पुॼाए सघंदासीं। वॾी महिरबानी साईं, जन जी सलामत हूंदो। नाज़रीन, जीअं मां तव्हां साम्हूं अर्ज़ु कयो त रमज़ान शरीफ़ 30 ॾींहंनि जो नालो आहे ऐं इन्हनि 30 ॾींहंनि में मां सोचां थो त करोड़नि सालनि जी इबादतूं हिकु महीने में थी सघनि थियूं पियूं ऐं 3 अशरा 3 ॾहाका रमज़ान शरीफ़ जा लिखिया वञनि था पिया। अशराए रहमत बि आहे, अशराए मग़फ़रत बि आहे, अशराए अजर बि आहे। रहमत ऐं मग़फ़रत ऐं उन खां बाद में अजर। साईं जन खां मां सवाल, जेको मुंहिंजो पहिरियों सुवालु आहे उहो इहो आहे त ही मग़फ़रत छा आहे, इन ते कुझु रोशनी विझंदा। साईं, मग़फ़िरत खां मुराद आहे त इंसान जे गुनाहनि खां बिल्कुलु ई छुटकारो। यानी इंसान जॾहिं रमज़ानुल मुबारक जे महीने में ख़ुदा जी इबादत अंजाम ॾिए थो त रिवायात में इहो मिले थो त बिल्कुलु ई जॾहिं महिल हू रोज़ा रखे थो रब ख़ातिर ऐं शब बेदारी करे थो, जीअं त हिन रमज़ानुल मुबारक जे रातुनि में शब बेदारी बि ईंदी आहे, कुझु ताक रातुनि में जागी करे इबादत कबी आहे, त मग़फ़िरत खां इहो मुराद आहे त इंसान बिल्कुलु ई गुनाहनि खां छुटकारो मिली वञेसि थो ऐं संदसि ईअं थी वञे थो जीअं माउ जे शिकम मां इंसानु ईंदो आहे। मग़फ़िरत खां बाद में अजर। हाणे आख़िरी जेको अशरो आहे उहो अजर जो आहे, त इन में अलाह ताला जेके इंसान जे लाइ अजर जो पंहिंजो अशरो करार ॾिनो अथऊं, उहो छो, इन ते कुझु रोशनी विझो। ॾिसो त साईं, जेॾी महिल बि कोई कमु कबो आहे त उन जो हिकिड़ो नतीजो हूंदो आहे ऐं उन जो हिकिड़ो रिज़ल्ट हूंदो आहे। त हीउ जेको बि असां इबादत अंजाम ॾियूं था पहिरें ॾींहं खां वठी करे आख़िरी ॾींहंनि ताईं, त हीअ आख़िरी जेके 10 ॾींहं आहिनि इहे इंसान खे अजर जे नाले सां परवरदिगार उन जे लाइ करार ॾिना त जेका बि तव्हां इबादत कई आहे ऐं जेका मुशक़त कई आहे उन में असां तव्हांखे इन जो अजर अता कंदासीं। त इन करे इन्हनि आख़िरी ॾींहंनि खे अजर जो जेका सो अयाम चयो वेंदो आहे ऐं अशरो चयो वेंदो आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हिकिड़ी हदीस बि आहे, ताक रातनि में क़ुरान नाज़िल थियो, जंहिंखे लैलतुल क़दर चइजे। लैलतुल क़दर जी पूरी सारी आयत बि सूरा बि नाज़िल थियल आहे। त उहा लैलतुल क़दर छा आहे ऐं लैलतुल क़दर जी फ़ज़ीलत कहिड़ी आहे? छा मुस्लमान हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत खां अॻु में छा ॿिनि क़ौमनि जे लाइ बि को अहिड़ो ख़ासि स्पेशल तोहफ़ो हुयो या सिर्फ़ु असां मुस्लमान जे लाइ आहे? साईं जन खे मां इहो अर्ज़ु कंदुमि त इन ते बि कुझु रोशनी विझंदा त महिरबानी। तमामु सुठो सवालु आहे साईं हाकिम अली साहब। जेका ही लैलतुल क़द्र जूं रातूं, ताक जूं रातूं आहिनि, जंहिंमें 21 रमज़ान जी राति ऐं 19 जी राति, 23 जी राति, 27 जी राति, इहे रातूं ताक रातूं जेके आहिनि इहे शब क़द्र जे नाले सां सुञातियूं वञनि थियूं। रिवायात में इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम मौला खां बि सवालु कयो वियो त मौला छा वजह आहे जो शब क़द्र जे रातुनि खे वाज़े नाहे कयो वियो? त मौला जो इन करे ताकी तमामु रातुनि जी अहमियत पंहिंजी जाइ ते बरक़रार रहे ऐं इंसान उन खे ॻोल्हे ऐं जाखुड़ में रहे त संदसि उहा कहिड़ी राति आहे जो रब राज़ी थी पवंदो। जीअं मौला फरमायो त इबादतूं जेके आहिनि, जेके बि आहिनि, रोज़े जी आहे, नमाज़ जी आहे, हज आहे या उमिरो, जेके इबादतूं आहिनि, उहा इबादत अल्लाह जी रज़ामंदी जे ख़ातिर आहे। पोइ हाणे उहा कहिड़ी इबादत आहे जंहिंमें ख़ुदा राज़ी थींदो? असां उन रज़ामंदी खे ॻोल्हण ख़ातिर हर इबादत अंजाम ॾींदा आहियूं ऐं सभिनी खे अहमियत ॾींदा आहियूं। ईअं ई इन रातुनि खे बि मख़फ़ी कयो वियो ऐं ताकी इंसान सभिनी रातुनि खे अहमियत ॾिए। बाक़ी तव्हांजो सुवालु जेको आहे त शब क़द्र जी जेका अहमियत ऐं उन जी अज़मत जे हवाले सां ऐं ॿियो सूरे क़द्र जेका शब क़द्र खे बयानु करे थी, जंहिंजी अहमियत खे वाज़े करे थी, त मां सभ खां पहिरियां सूरे क़द्र जी फ़ज़ीलत ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो इरशाद मुबारक पेश कंदुसि। हुज़ूर फरमायो त अगरि कोई सूरे मुबारक क़द्र जी तिलावत करे थो त अल्लाह तबारक व तआला उन खे एतिरो ई अजर अता करे थो जेतिरो हिकिड़ो इंसानु पूरे माह रमज़ान मुबारक जा रोज़ा रखंदो आहे।
सुभान अल्लाह। ऐं उन खां अलावा जेको हिन सूर मुबारक इन्ना अंज़लना जी तिलावत करे थो त अल्लाह तबारक व ताला उनखे एतिरो ॿियो अजर अता करे थो जेतिरो शब क़दर जे रातियुनि में कोई जाॻंदो आहे ऐं सॼी राति ख़ुदा जे राज़ व न्याज़ में गुज़ारींदो आहे। हीअ सूर मुबारक क़दर जी फज़ीलत आहे। ऐं शब क़दर जे हवाले सां हीअ आहे त जेको इंसानु इन्हनि रातियुनि में जाॻे थो ऐं सॼी राति इबादत में गुज़ारे थो त अल्लाह तबारक व ताला उन जा गुनाह माफ़ थो करे छॾे, चाहे उहे आसमान जे सितारनि जे बराबरि हुजनि या पहाड़नि जे क़द क़ामत जेतिरा हुजनि। सुभान अल्लाह। अल्लाह वॾो करीम आहे जेको इंसान सां तमामु बेहदि प्यारु करे थो, पर अफ़सोस आहे जो इंसान रब खे भुलायूं वेठो आहे। साईं, मुंहिंजो हिकिड़ो ॿियो तव्हां सां इन में रिलेटेड सुवालु हुयो त छा अॻियुनि जेकी उम्मतूं गुज़रियूं आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अॻु में जेके उम्मतूं गुज़रियूं आहिनि, छा उन्हनि जे लाइ बि अहिड़ी हज़ार रातनि जे बराबरि का राति हुई या का अहिड़ो क़ुरान शरीफ़ जी आयत का अहिड़ी जेका उन्हनि जी फज़ीलत खे बयानु करे, या सिर्फ़ु इहो मुस्लमाननि जे लाइ आहे? हा साईं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बि इहो सवालु थियो त छा अहिड़ी राति ॿियनि उम्मतनि खे बि हासिलु थी? हुज़ूर फरमायो न, हीअ सिर्फ़ु मुंहिंजी उम्मत जो ई इफ़्तिख़ार आहे जेको उनखे नसीबु थियो आहे, ॿियनि उम्मतनि खे इहो तोहफ़ो ख़ुदा जी तरफ़ां न मिलियो हुयो। सुभान अल्लाह। नाज़रीन, असां उन्हनि ख़ुशि नसीब उम्मतनि मां आहियूं जेके 1,24,000 नबी कमो पेश जेके आया, उन्हनि खे इहा फज़ीलत न हुई त उन्हनि जे हिकु राति जेके आहे उहा 1000 रातनि जे बराबरि हुजे। उनजी इबादत असां जेकॾहिं हिकु राति इबादत कयूं था त उहा हज़ारनि रातनि जे, हिकु हज़ार बि न, हज़ारनि रातनि जे बराबरि लेखी वञे थी पई। नाज़रीन, जीअं मां तव्हां सां अॻु में ज़िक्र कयो त हीअ जिते असांजे छुटकारे जो सबबु आहे हीअ रमज़ान महीनो, जिते असांजे लाइ अजर जो सबबु आहे हीअ रमज़ान महीनो, जेको असांजे रोज़ी रिज़िक में बरकत जो सबबु आहे हीअ महीनो, उते तमामु हिकिड़ो वॾो सान्यो थियो। उहो सान्यो इल्मु, जंहिंजे लाइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां इल्म जो शहर आहियां, अली उनजो दरवाज़ो आहे। हज़रत अली जी फज़ीलत, हज़रत अली जी ज़िंदगी कंहिंखां ॻुझी न आहे। मौक़े जी मुनासिबत सां मां पंहिंजे साईं मौलवी साबिर हुसैन नजफ़ी साबिर हुसैन अल हुसैनी साहिब खां इहो साईं, पंहिंजो हज़रत अली जेकी ज़ाहिरी ज़िंदगी आहे उहा एॾी सादी छो गुज़ारियऊं? छा हज़रत अली वटि दौलत न हुई? छा हज़रत अली वटि हिमत न हुई जो एॾी वॾी सादी ज़िंदगी गुज़ारियो? ॾिसो साईं, इन हवाले सां जॾहिं असां नहजुल बलागा ते नज़र कयूं था त ख़ुदि नहजुल बलागा जे अंदरि अव्हां जे इन सवाल जो जवाबु मौजूदु आहे। सरकार अली इब्न अबी तालिब मौला पाण इरशाद फरमायो त मां जेका ही सादी ज़िंदगी गुज़ारियां थो, सादो पावां थो, सादो खावां थो या सादो पीआं थो, इन सादगी जी वजह इहा न आहे त मूं वटि दौलत न आहे या मूं वटि ग़ुरबत आहे, बल्कि इन जी वजह फ़क़ति इहा आहे त मां मोमिननि जो अमीर सॾिजां थो ऐं मां पाण सुठो पाए सुम्हां। थी सघे थो त मुंहिंजे ई मञण वारनि मंझां जेके अल्लाह जा बंदा आहिनि उन्हनि मंझां कोई अहिड़ो हुजे जंहिंखे उनजे तन ते लिबास ई न हुजे, या मां पेट भरे करे सुठो खाई करे सुम्ही पवां ऐं के मां जेका सो बुखिया सुतल हुजनि, मूंखे इहो पसंदि न आहे। इन करे मां पंहिंजी ज़िंदगी खे सादो रखियो आहे। न त मां अली चाहियां त बहितरीनु, ॾिसो पाइण जे लिहाज़ खां बहितरीनु लिबास जेको आहे उहो आहे रेशम, पर जेकॾहिं मां अली चाहियां त रेशमी लिबास जा रेशम ताक जा हिकिड़ा रस्ता ठाहे छॾियां मां, ऐं बहितरीनु खाधो उहो आहे शहद, पर मां जेकॾहिं अली चाहियां त हिकु शहद जा जेके आहिनि उहे नहरूं वहाए छॾियां, पर मां जेका सादगी इख़्तियार कई आहे उहा इन करे इख़्तियार कई आहे त थी सघे थो कोई बुखियो सुतल हुजे, थी सघे थो कोई कंहिंजो बदन ते तन ते लिबास ई न हुजे, लिहाज़ा उन्हनि शयुनि खे मद्देनज़र रखंदे मां सादगी इख़्तियार कई आहे। नाज़रीन, हज़रत अली जी ज़िंदगी जेका सादगी उहा अॼु जे हुकुमराननि जे लाइ, अॼु जे उमरा जे लाइ हिकिड़ो तमामु बहितरीनु मिसाल आहे। छो जे हुकुमरान अयाशियुनि में गुज़ारे, हुकुमरान जो पेट भरियलु हुजे ऐं उनजी उम्मत, उनजी उम्मत न बल्कि उनजी रैयत पेट बुखायल रहे त उनजी उहा हुकुमरानी अदल ते बदल न हूंदी। जे अदल ते हुजे त हू पाण बि उहो खाए जेको उनजो घटि खां घटि ग़रीब इंसान खाए थो पियो, उहो खाई वठे। इहा हुकुमरानी तर्ज़ ज़िंदगी जेकी आहे उहा हज़रत अली ॾिनी त हुकुमरान थियो, पर अवाम सां, अवाम जे मसइलनि ऐं मसाइलनि खे बि सम्झो। साईं, अॻिते हलूं था पिया, पंहिंजो प्रोग्राम खे थोरो अॻिते वधायूं। हीअ रमज़ान शरीफ़ जो आख़िरी अशरो आहे, इन जे लाइ तव्हां असांजे जेके ॾिसंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ को पैगाम त हू उन रमज़ान जे आख़िरी अशरे में उन्हनि खे छा करणु घुरिजे? रमज़ान जे आख़िरी अशरे में इहो करणु घुरिजे त अगरि अञा ताईं रोज़ा न रखी सघिया आहिनि त अल्लाह तबारक व ताला जी बारगाह में इहा सआदत न छॾनि, रोज़ा रखनि, ऐं उनखां अलावा कोशिशि कनि त
अगर हू इन सादत खां बिल्कुल ही अगर महरूम भी रहा आहिनि त कम अज़ कम ज़कात फ़ितरा ज़रूर अदा कनि, उन जो इंतज़ाम कनि ताकि ग़रीबनि ऐं मिसकीननि ताईं ही सिलसिलो सदक़ात जो ख़ैरात जो पहुची सके। तमामु वॾी महिरबानी साईं, तव्हां असांजे प्रोग्राम में आयो। नाज़रीन, जीअं साईं जे ॿ ॻाल्हियूं मां तव्हांखे नोट कराईंदो हलां। अॼु जे हुकुमरान लाइ हज़रत अली जी ज़िंदगी, तव्हां जेके साहिब हैसियत आहियो, फ़ितरो अदा कयो, ज़कात अदा कयो, छो जो तव्हांजे इन फ़ितरे ऐं ज़कात में कंहिं मुस्तहिक जो हक़ ज़रूरु शामिल आहे। तव्हां इहो हक़ अदा कयो, उन जे घर में उन जे बचनि जे लाइ हिकु सुठो चढ़ी सघे थो पियो, हिकु सुठो खाधो उनखे मुयसरु थी सघे थो पियो, उन्हनि जे जिस्म ते कपिड़ा अची सघनि था पिया। तंहिं करे असांखे पंहिंजो ज़कात ऐं फ़ितरो अदा करणु घुरिजे। इन पैगाम सां गॾु ॾींदा इजाज़त। ॿिए प्रोग्राम में ॿिए महिमान सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं अल्लाह भाई।